अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी गीतन जो शहनशाह फ़नकार शमन अली मीराली उस्ताद शमन अली मीराली हद करे चढ़ी किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जो हर गीत हर अंदाज़ कापी करण लगो। तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। सिंधी गीतन जो बहितरीन ऐं शहनशाह फ़नकार शमन अली मीराली जंहिंखे सिंध जे झरझंग में काफ़ी शोहरत मिलियल आहे। कुछ साल अॻु मुमताज़ मौलाई फ़नकार थियण खां पोइ काफ़ी फ़नकार बेरोज़गार थी विया, मतिलबु उन्हनि खे कोई बि ॿुधण लाइ को ख़ासि शौक़ु न रखंदो हो। उन्हनि में शमन अली मीराली बि शामिल हो ऐं ग़ुलाम हुसैन उमरानी बि शामिल हो। हींअर ताज़ो ई सिंधी गीतन जो मयनाज़ फ़नकार शमन अली मीराली किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जो हर अंदाज़ कापी करे रहियो आहे। हाणे तव्हां ही ॾिसो, शमन अली मीराली बि मुमताज़ मौलाई जो कापी करे रहियो आहे। शमन अली मीराली मुमताज़ मौलाई जीअं मॉडलिंग में पटको पाए गीत रिकॉर्ड करे रहियो आहे। काफ़ी माण्हू शमन अली मीराली जे इन्हनि गीतनि ते कमेंट्स करे उहो चई रहिया आहिनि त तव्हां वक़्त में मुमताज़ मौलाई जो क़दुरु न कयो ऐं हींअर तव्हां उन जो स्टाइल पे कापी करे रहिया आहियो।